साईं, हे ॾिसो यूरो USD जो तव्हांखे चार्ट मोकिलियो हो वाइकॉफ ते मूं ट्रेड वरिती, उन जो TP हिट थियो। असल में ईअं मूं हीअ वरिती त ही ट्रेंड लाइन जेका ॾिसो पिया, ही माना अप ट्रेंड हले पियो पोयां खां, ठीकु आहे, हलियो पे, पोइ ही हिकिड़ो कैंडल खां हीअ ठही कैंडल, इन खां पोइ हीअ कैंडल ठहण खां पोइ ही वॾो हिकिड़ो कैंडल ठही हिनखे ड्रॉप चइजे थो वाइकॉफ में। इन ड्रॉप खां पोइ हिन कैंडल ते माना रिटेस्ट करणु वरी ही जॾहिं कैंडल आई त हीअ हिकिड़ी अपथ्रस्ट कैंडल हुई, हीअ कैंडल हिकिड़ी अपथ्रस्ट कैंडल हुई। अपथ्रस्ट खां पोइ थोरी मार्केट हेठि आई, पर एतिरो मार्केट में कोन आयो, घणो इफेक्ट कोन पियो। पोइ वरी अपथ्रस्ट ते हिते ही ॾिसो टेस्ट कई, हिते ही अपथ्रस्ट ते वरी टेस्ट कई, त जॾहिं अपथ्रस्ट ते वरी टेस्ट थींदो आहे त इन ते भली ट्रेड मिलंदी आहे वाइकॉफ जे हिसाब सां। त हाणे अपथ्रस्ट ते जीअं टेस्ट थियो, मूं हिन कैंडल ते सेल हई, हिन कैंडल ते, पोइ इन खां पोइ मूं माना मुंहिंजो TP हिट थियो।